नशे फिरोज़ भरिसां ॻोठ नूरपुर जो रहवासी ग़ुलाम शबीर खोखर नेशनल प्रेस क्लब अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पुटु मोहम्मद सिद्दीक़ खोखर ऐं हुनजी घरवारी नसरी उर्फ़ नुसरत चयो त हल त कराची कमाइण हलूं। जॾहिं कराची कमाइण विया त जॾहिं कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे पुटु मूंखे ॿुधायो त मुंहिंजी घरवारी मूंसां विढ़ी गुम थी वई आहे। वरी साल गुज़रियो त चयईं त मूंखे फ़ोन कई अथसि त हेॾे अची वञा त मां झलियो न वञियो, पोइ ओचितो नंबर बंदि थी वियो। असां ॻोल्हा कई लधो, पोइ हीअ बि ज़ाहिर थी वियो ऐं असांजे माइट हमीद जे घर थी रहे ऐं ॿार 4 पुट ऐं हिकु न्याणी मूं वटि मोकिले छॾी आहे। उन मां असांखे शक आहे त हुन पंहिंजे मुड़ुस खे माराए हमीद वटि वञी वेठी आहे। इहो हमीद अॻु में बि मुंहिंजे नुंहं खे खणी वियो हो, वरी हिन मुंहिंजे नुंहुं पाण वटि विहारे वेठो आहे। मां SSP खे अहिड़ी दरख़्वास्त कई आहे। मुंहिंजो IG सिंध DIG सिंध ज़ियाउल हसन लंजार SSP नशो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खे अपील आहे त फ़ौरन इन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे ख़ुदा जे वास्ते जांच करे मुंहिंजो पुटु मारियो अथनि। मुंहिंजो लाश ॾियणु ऐं मां मुंहिंजे घर जा सभु भाती परेशान आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।